एक ॿियो मुकमल नतीजो अवां सां शेयर कयूं। PS 80 खैरपुर नाथन शाह जो नतीजो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल अज़ीज़ जुणे जो 35,549 वोट खणी खटे वियो आहे, जॾहिं त GDA उम्मीदवार करीम अली जतोई 24,946 वोट खया आहिनि। मुकम्मल 175 पोलिंग स्टेशन जो ही नतीजो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार अब्दुल अज़ीज़ जुणे जो खटे वियो आहे, जंहिं 35,549 वोट खया आहिनि। GDA उम्मीदवार करीम अली जतोई 24,946 वोट खया। PS 80 खैरपुर नाथन शाह जो मुकम्मल नतीजो अवां सां शेयर कयो आहे। पीपल्स पार्टी उम्मीदवार खटे वियो आहे। गैर हतमी ऐं गैर सरकारी